बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु पाण इंसर्ट मेन्यू जे अंदरि हेडर, फुटर ऐं पेज नंबर इंसर्ट करणु सिखंदासीं। दोस्तों, जंहिं बि हिन वीडियो खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे उहो हिन वीडियो खे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठे। हिन चैनल जी मदद सां तव्हां कंप्यूटर हलाइण सिंधीअ में सिखी वठंदा। उमेद थी कजे तव्हां असांजे वीडियोज़ मां तमामु घणो इल्मु हासिलु करे सघो था। दोस्तों, सभ खां पहिरियों पाण हेडर इंसर्ट करणु सिखंदासीं। इंसर्ट मेन्यू जे अंदरि हेडर जो ऑप्शन आहे, हिन हेडर जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। उनखां पोइ हेठि हेडर जा मुख़्तलिफ़ टाइप अचनि था त तव्हां हेडर जेको आहे कहिड़े क़िस्म जो हणणु चाहियो था। मिसाल तौर ते असां हिन ते क्लिक कयूं था, हीअ असांजो अची वियो। हिन जे अंदरि असां कुझु बि लिखी सघूं था। This is my first program। हाणे दोस्तों, हीउ जेको असां लिखियो आहे, हीउ हेडर ॾिनो आहे, हीउ असांजो हेडर हर पेज ते टॉप में लिखियलु हूंदो। हीउ ॾिसो तव्हां, हिन वक़्तु मां 7 पेज ते बीठो आहियां त हीउ मां सिर्फ़ु पहिरें पेज ते इंसर्ट कयो, पर हीउ मुंहिंजो हेडर सभिनी पेजनि ते इंसर्ट थी वियो। हीउ पाण हाणे कंहिं ॿिए पेज ते ॾिसूं था। दोस्तों, हिन वक़्तु मां 6 पेज ते आहियां त हीउ 6 पेज ते बि असांजो हेडर अची वियो। उनखां पोइ असां पाण फुटर ॾिसंदासीं। फुटर बि इन ई तरीक़े सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो फुटर हूंदो आहे। तव्हां जंहिं क़िस्म जो फुटर ॾियणु चाहियो उहो तव्हां फुटर इंसर्ट करे सघो था। हीउ ॾिसो, हीउ हिकिड़ो लाइन जो आहे जेका हाणे पूरी लाइन अचे थी। हिन में टाइटल नालो बि अचे थो, ऑथर जो जेको ऑथर आहे अचो पाण खे एडिट करे काई बि शइ लिखी सघूं था। फुटर हीउ दोस्तों तव्हां ॾिसो, हीउ असांजो हिते फुटर बि इंसर्ट थी वियो। ईअं असां हेडर ऐं फुटर इंसर्ट कंदासीं। जेको असां सिर्फ़ु हेडर फुटर लिखण जो इहो मक़सदु हूंदो आहे, जेकॾहिं कोई किताब वग़ैरह कंपोज़ कबो आहे या कोई नोट्स ठाहे ऐं हुन ते पंहिंजो हेडर ऐं फुटर ॾियणु चाहे, उहो सिर्फ़ु हिकु ई पेज ते हिकु ई दफ़ो इंसर्ट कंदो त उहो सभिनी पेजिस ते ऑटोमेटिकली इंसर्ट थी वेंदो आहे। इन्हनि खे हिते तव्हां हेडर खे हिते पाण एडिट बि करे सघो था। एडिट हेडर, हीउ ॾिसो असांजो हेडर एडिट थी वियो। हेडर जी साइज़ खे घटि वधि करण लाइ असां हितां साइज़ घटि वधि बि करे सघूं था। हीअ हेडर जी साइज़ हितां बि घटि वधि असां करे सघूं था। फ्रॉम बॉटम, फ्रॉम टॉप, ॾिसो साइज़ असांजी घटि वधि थी वई। ईअं ई फुटर जी साइज़ बि असां घटि वधि करे सघूं था, हेडर जी बि। उनखां पोइ असां पाण पेज नंबर इंसर्ट था कयूं। ईंदासीं पेज ते। पेज नंबर पुछे त टॉप ते हुजे, बॉटम ते हुजे, मार्जिन ते हुजे, करंट पोजीशन ते हुजे, जीअं पोजीशन ते वक़्तु बीठा आहियूं। चलोसीं पाण टॉप ते हिकु पेज नंबर इंसर्ट करे ॾिसूं था। इन खां पोइ हीअ मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। ॾिसो, हीअ तव्हां वन पेज, मतिलबु जेकॾहिं वन इन जे अॻियां पेज लिखणु चाहियो त उहो बि ईंदो, ख़ाली वन लिखणु चाहियो उहो बि ईंदो। हुन मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। ॾिसो, तव्हां साम्हूं स्क्रीन अची रहिया आहिनि। पेज 1 ऑफ 1 मतिलबु टोटल पेज केतिरा आहिनि ऐं हिन वक़्तु तव्हां केतिरे पेज ते बीठा आहियो, इहो बि असांजो अची सघे थो। पेज 1 ऑफ 1 पाण हणोसि। पेज 1 ऑफ 1 कहिड़ी साइड ते हुजे, इहे मुख़्तलिफ़ पोज़ीशनूं आहिनि। हिकु हीअ आहे, ॿी सेंटर ते आहे, इहे मुख़्तलिफ़ पोज़ीशनूं हुयूं। हाणे सो पाण पेज 2 ते बीठा आहियूं। टोटल पेज पंहिंजा 7 आहिनि। इहो ॿुधाए थो असांखे त असांजा टोटल पेज घणा आहिनि ऐं असां हिन वक़्तु कहिड़े पेज ते बीठा आहियूं। ईअं ई तव्हां दोस्तों पेज इंसर्ट करण पोइ तव्हां टॉप ते कयो, बॉटम ते कयो या सेंटर ते कयो। उमेद आहे त तव्हां हिन वीडियो मां हेडर, फुटर ऐं पेज नंबर इंसर्ट करण सिखिया हूंदा। दोस्तों, तव्हांखे वधीक ॿुधायां त जेकॾहिं तव्हां हिननि खे वधीक फॉर्मेट में ॾिसणु चाहियो था त फॉर्मेट पेज नंबर में तव्हां वञी करे हितां मुख़्तलिफ़ फॉर्मेट सेट करे सघो था। हेडर में भी यही आहे मोर हेडर्स फ्रॉम ऑफिस था
खणी सघो था। हेडर जेके तव्हां रिमूव करणु चाहियो त तव्हां हितां हेडर रिमूव करे सघो था, रिमूव हेडर। ऐं जेकॾहिं फुटर बि ईअं ई आहे, जेकॾहिं फुटर तव्हां रिमूव करणु चाहियो तव्हां रिमूव करे सघो था ऐं हितां एडिट करे सघो था। दोस्तो, उमेदु आहे तव्हां असांजे लेक्चर मां ज़रूरु कुझु हासिलु कयो हूंदो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहियो असांजो चैनल ऐं वीडियोज़। महिरबानी।